फिरौन जी नौकरानी जो वाक़ियो सुहावना। फिरौन जी नौकरानी, मुंहिंजी माउ ऐं भेण हुन वाक़े मथे तवजो ॾिए। हिकिड़ो ॾींहुं फिरौन जी नौकरानी फिरौन जी धीउ खे उनजो मथो वेड़े पे, ॾंदियूं ॾिने पे, से ॾंदियूं हथ में जानो छणी पियो। तर फिरौन जा जेको नौकरानी हुआ बिस्मिल्लाह करे ने ॾंदियूं मथे खयों। तर फिरौन जा धीउ नौकरानी खे पुछियो जे बिस्मिल्लाह चए, अल्लाह जो नालो है, ये मुझे बापा जे बारे में चए। कुरेला खे ख़बर है फिरौन जेको अना रब्बुकुमुल आला जो दावो कईंदो हो, युज़ब्बिहून अब्नाअकुम व यस्तहयून निसाअकुम। फिरौन जेको बनी इसराइल जे 1000 मासूम बच्चन खे कत्ल करायो ॾेवे, ई ज़ालिम फिरौन हो। फिरौन जा धी पुछे तो नौकरानी के जे तो बिस्मिल्लाह जेको चए इनसे मुराद मुंहिंजा बापा आई। फिरौन जा नौकरानी चए तो तुंहिंजा बापा नहीं, रब्बी व रब्बुकल्लाह, जेको रब तुंहिंजे बापा जो पण रब आई ने मुंहिंजा पण रब आई। फिरौन जा धी फिरौन वटि वञे था, चए था जी जेको पंहिंजी नौकरानी रही इन्ही जो रब ॿियो आहे, आख़िर रब नथी मञे। फिरौन पंहिंजे दरबार में नौकरानी खे कोठाए थो, सॾु कराए थो। फिरौन चए थो मूं सवा ॿियो तुंहिंजो को रब आहे? नौकरानी चए था रब्बी व रब्बुकल्लाह, तुंहिंजो रब ने मुंहिंजो रब अल्लाह आहे। तू रब न आहे, तू रब थी नथो सघे। तव्हांखे ख़बर हूंदी फिरौन तांबे जूं देगूं जेको वञे थो चढ़ाए थो, तांबे जी देग, तांबे जी देग चढ़ाए करे उनजे अंदर तेल विझे थो। उन औरत जा मासूम बच्चा वहनि था, उन औरत जा मासूम बच्चा वहनि था। फिरौन पंहिंजे दरबारी खे हुकुम ॾे थो जंहिंजे बच्चे खे हिकिड़ो हिकिड़ो करे हिन देग में विधा अचो। अल्लाहु अकबर। हिकिड़े हिकिड़े बच्चे खे मां जे अखी साम्हूं, मां जे अखी साम्हूं हिकिड़े हिकिड़े बच्चे खे देग जे अंदर विधा अचो। फिरौन पंहिंजे नौकरे खे हुकुम ॾे थो, उन मां मथे कुरो गुज़री हूंदी जंहिं मां जे अखी साम्हूं उनजे औलाद खे गरम तेल जे अंदर जॾहिं विधे में अचींदो हो आयो हूंदो। अॼु जेकॾहिं औलाद जो मथो ॾुखे माउ पीउ जी कुर हालत थी वञे थी। औलाद खे बरो अचे त माउ पीउ खे बरो अची वञे थो, सॼी राति माउ पीउ सुम्ही न सघे। उन मां मथे कुर गुज़री हूंदी जंहिंजे मासूम बच्चे खे तेल जे अंदर जॾहिं विझे में आयो। हदीस जे अंदर अचे तो मुस्नद अहमद जी हदीस है जे हिकिड़ो हिकिड़ो करे उनजे मासूम बच्चे खे उन तांबे वारी देग जे अंदर तेल जे अंदर विझे में आयो। वो बच्चा उन जे अंदर सड़ी विया, उन्हीं जो चम सड़ी वियो, खाली हड्डियूं रहियूं, पर उन्हीं वटि ईमान हो, उन्हीं वटि ईमान हो जो अॼु मुसलमान औरतें वटि ईमान हो ना। आखिरकार 4 मासूम बच्चे के फिरौन उन देग जे अंदर विझी छॾे। चौथो बच्चो या 5वां बच्चो जेको उनजे खोरे मथे वो, धावण मथे वो, फिरौन उन नौकरानी के पुछे तुंहिंजो रब केरु आहे? पहले जॾहिं मासूम बच्चे के विधे ते फिरौन तेर पुछे थे तुंहिंजो रब केरु आहे, त वो चए थे रब्बी व रब्बुकल्लाह, तुंहिंजो रब ने मुंहिंजो रब अल्लाह आहे। पर जॾहिं मासूम बच्चे जो वारो आयो जेको धावण मथे वो, तर फिरौन पुछे तो तुंहिंजो रब केरु आहे? तर वो नौकरानी ख़ामोश थी वञे था, नौकरानी ख़ामोश थी वञे था। अल्लाह रब्बुल आलमीन उन मासूम बच्चे के ज़बान दे तो, अल्लाह रब्बुल आलमीन उन मासूम बच्चे की ज़बान दे तो। अल्लाह रब्बुल आलमीन वहु अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह हर चीज मथे कुदरत रखे वारो है। अल्लाह चाहे तो ज़बान ॾेई सघे तो। ही चए तो मां, ही जेको फिरौन ताला करे देग जेको तांबे जी तपाए, मां इन जे अंदर आई ठेक ॾेई ॾियो। दुनिया जो अज़ाब आखिरत जे अज़ाब करता हल्को है, दुनिया जो अज़ाब आखिरत जे अज़ाब करता हल्को है। दुनिया जे अज़ाब जी हैसियत आखिरत जे अज़ाब जे बारे में किए ना है। ई वही इस्लाम ला करे कुर्बानी औरतें जो ने अल्लाह रब्बुल आलमीन केतरी फजीलत ने नौकरानी के अल्लाह जे नबी जड़े मेराज मथे विया, मेराज मथे अल्लाह जे नबी के एकड़ी सुगंध आवे, खुशबू आवे। अल्लाह जे नबी हज़रत जबरील के पुछे था ई सुगंध ने खुशबू किथा ने कुरे जी है?
حضرت جبریل اللہ جے نبی کے چاہتا یہ فرعون جی نوکرانی نے ان جے معصوم بچے جی خوشبو نے سونگند ہے آسمان متے انہیں عورتیں اسلام لا کرے قربانی رہے فرعون جا پن جا گھر وارا جا رہا فرعون جا گھر وارا حضرت آسیہ علیہ السلام فرعون جا گھر وارا اللہ متے ایمان گنیے چاہتا وہ فرعون اترو ٹارچر کرے تو حضرت آسیہ کے جی آسیہ کے بدی کرے ہتھیں جندر کھیلا ٹھوکے میں چاہتا اللہ اکبر ہتھیں جندر کھیلا ٹھوکے میں چاہتا تیرا حضرت آسیہ اللہ وٹا دعا گھنے تھا رب ابنی لی عندک بیتن فی الجنہ ونجنی من فرعون وعملی ونجنی من القوم الظالمین اے اللہ رب ابنی لی عندک بیتن فی الجنہ اللہ مکے دنیا نتی کھپے فرعون وٹ مال ملکت اوچھو ہوندو فرعون وٹ مال ملکت اوچھو نو پر حضرت مریم چاہتا اللہ مکے فرعون جی بادشاہ فرعون جو بنا ہوا سنگار نہ تو کبے رب ابنی لی عندک بیتن فی الجنہ اللہ توبت جنت میں موکے گھر عطا کر ونجنی من فرعون موکے فرعون کرتا نجات لینے فرعون جی ظالم قوم کرتا اللہ رب العالمین موکے نجات عطا کر چے جو مطلب ہی ہے مجھے مائیں بہنیں کے سمجھا جو مطلب ہی ہے جو انہی عورتیں اسلام لا کرے پھر جو جانو قربان کرے ہوئے تو دل میں جانو ایمان نہ کرو پر افسوس آج مسلمان عورتیں وٹا 5 وقت پابندی جے ساتھ نماز نتی پڑھا جائے